Studios. You are watching 1 PM Bulletin. हुकूमत हिकु भेरो ॿीहर बिजली जा अघ वधाए अवाम ते महांगाई जी छिप केराए छॾी। नेपरा तरफ़ां बिजली ₹3.99 फ़ी यूनिट महांगी करण जो नोटिफिकेशन जारी। नेपरा इख़्तियारियुनि जो चवणु आहे त अप्रैल महीने जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगी कई वई आहे। नवां अघ जून महीने जे बिल्स ते लागू थींदा। पंजाब जी 3,226 अरब रुपयनि जी मालियत वारी बजट अॼु पेश कई वेंदी। पंजाब असेंबली जे इजलास में सूबाई वज़ीर उवैस लगारी बजट पेश कंदो। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जी सदारत हेठि काबीना जे इजलास में बजट जी मंज़ूरी ॾिनी वई। पघारुनि में 15 ऐं पेंशन में 5% वाध जा इम्कान। पंजाब असेंबली जी बजट इजलास में बि ऑपोज़िशन जे हंगामे जा इम्कान। PTI ऐं काफ लीग तरफ़ां बजट इजलास में एहतजाज जो फ़ैसिलो। स्पीकर परवेज़ इलाही जो चवणु आहे त पंजाब मुकम्मल तौर पुलिस स्टेट बणिजी वियो आहे। सूबे खे हमज़ा शहबाज़ न IG पंजाब पियो हलाए। सिंध सरकार तरफ़ां माली साल 2022-23 जी 1600 अरब रुपए जी मालियत वारी बजट सुभाणे पेश कई वेंदी। पघार ऐं पेंशन में 15% वाध जा इम्कान। सूबाई तरक़ियाती बजट 250 अरब ऐं ज़िलई तरक़ियाती बजट 30 अरब रुपया करण जी तजवीज़। ज़रियनि मूजिब सिहत ऐं तालीम जी बजट में 6% वाध जा इम्कान। 25 यूनिवर्सिटीज़ जी ग्रांट में 4 खां 5% वाध जा इम्कान। यूरिया भाण, चांवरनि जे बिज ऐं ज़रई दवाउनि ते आबादगारनि खे सब्सिडी ॾियण लाइ 3 अरब रुपया रखण जा इम्कान। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में सुभाणे सिंध काबीना जे इजलास दौरान बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन के फ़ाल करण जो फ़ैसिलो। हुकूमत तरफ़ां सिंध असेंबली में अॼु नओं बिल पेश कयो वेंदो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन 2022 बिल मंज़ूर थियण जी सूरत में हलंदड़ हफ़्ते ई लागू थी वेंदो। 1999 जे एक्ट तहत माज़ी में थियल समूरनि फ़ैसिलनि खे क़ानूनी तहफ़्फ़ुज़ मिलंदो। बिल तहत कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबर्स जी मुक़ररी जो मुदो 5 साल मां घटाए 4 साल कयो वेंदो। चेयरमैन ऐं मेंबर्स रुगो हिकु दफ़ो मुक़रर थी सघंदा। 50% मेंबर्स निजी शोबे मां रखिया वेंदा। वॾे वज़ीर जी सिफ़ारिश ते गवर्नर कमीशन जो चेयरमैन मुक़रर कंदो। मेंबर्स जी मुक़ररी जो इख़्तियार वॾे वज़ीर वटि हूंदो। नए क़ानून तहत कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबर्स खे ज़िम्मेवारी संभालण खां अॻु हल्फ़ पिणु खणायो वेंदो। कमीशन में हिकु औरत ऐं हिकु नॉन मुस्लिम मेंबर शामिल हूंदा। इस्लामाबाद जी अदालत लॉन्ग मार्च दौरान हंगामनि जे केस में PTI जे 38 अॻवाननि ऐं कारकुननि जी उबूरी ज़मानत में 20 जून ताईं वाध करे छॾी। शाह महमूद कुरैशी, असद उमर, शेख रशीद, फवाद चौधरी, ज़रताज गुल ऐं शीरी मज़ारी सूदो ॿियनि अॻवाननि जी उबूरी ज़मानत मंज़ूर। प्रोसिक्यूटर खे अदालती कमरे में ई सभिनी खे जांच में शामिल करण जी हिदायत। ॿुधणी दौरान PTI जा अॻवान मक़ामी अदालत में पेश थिया। हुकूमत के केर भी $1 ॾियण लाइ तैयार न आहे। चीन मां इमदाद बि फ़ौज जे करे मिली आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त अवाम जी अक्सरियत इम्पोर्टेड हुकूमत मां जान छॾाइणु घुरे थी। हुकूमत खे मिलियल बेसाखियुनि जो सहारो जल्द किरण वारो आहे। बेसाखियूं हटंदे ई हुकूमत धड़ाम सां किरी पवंदी। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी चयो त हुकूमत जे कूड़नि केसिस सूदो हर ग़ैर जमहूरी क़दम जो मुक़ाबिलो कंदासीं। कूड़ा केसिस हुकूमती वाइड़ाइप जो खुलियल सबूत आहिनि। पुरअमन मुज़ाहिरीन ते जबर ऐं तशद्दुद कंदड़ एहतिसाब खां न बची सघंदा। असांखे अदलिया सूदो समूरनि इदारनि ते एतमाद आहे।